नाज़रीन, हिन वक़्तु असां सां मदी जी वेझो ॻोठ तराई में कमारिया हाउस ते पीपल्स पार्टी ज़िला शिकारपुर जो जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणो सूबाई सलाहकार ऐं अॻूणो MPA सरदार दादा ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो असां सां गॾु मौजूदु आहिनि। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, कल्ह बि शायदि या 2 ॾींहं पहिरियां बि पीपल्स पार्टी तालकी गड़ियासीन जो जनरल सेक्रेटरी जावेद दुरानी ऐं तालकी गड़ियासीन से ॿियनि मुख़्तलिफ़ UC जे उहिदेदारनि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त जेको ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो साहिबु, उहो जेको आहे पार्टी उहिदेदारनि खे हेठियनि खे पंहिंजनि खे ऑन नथो करे, त उन हवाले सां तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां त जॾहिं खां पार्टी जो उहिदो मिलियो आहे या मां पीपल्स पार्टी जॉइन कई आहे त मां पंहिंजे राज भाग तूं बि जेको आहे सो जेको आहे हथु ढरो करे छॾियो आहे, जेका मूंखे सभई मयार ॾींदा आहिनि। ऐं मां वधि में वधि पीपल्स पार्टीअ जे मेंबर खां वठी भली सदर ताईं जनरल सेक्रेटरी ताईं मां सभिनी खे पंहिंजो भाउ सम्झंदो आहियां ऐं मां उन्हनि में को फ़र्क़ु न कंदो आहियां। ऐं इहा ई मुंहिंजी कामयाबी आहे जो मां तव्हां गड़ियासीन हुजे, लखी गुलाम शाह हुजे, जेको मुंहिंजो तक आहे, हल्को आहे, ऐं तव्हां ॾिठो हूंदो त मां उते बि जेको आहे सो वधि में वधि पंहिंजे पीपल्स पार्टीअ वर्कर खे ऐं जेको आहे सो पंहिंजो ख़ासि करे जेके उहिदेदार आहिनि या उन्हनि में वर्कर आहे, मां उन्हनि खे वधि में वधि भाईंदो आहियां ऐं वधि में वधि इज़त ॾींदो आहियां ऐं हू बि मूंखे ॾींदा आहिनि। ऐं मूंखे यकीन आहे पंहिंजे जेके यूनिटनि जा या असांजा यूसिन जा सदर आहिनि त इनशा अल्लाह ताला मां ॾे जेको बि आयो आहे त मूंखां वापसि न वियो आहे। मुंहिंजो जेको हाल हूंदो आहे मां ज़रूरु उन जी ख़िदमत कई आहे ऐं कंदो रहंदुसि। हीअ शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहीद मोहतरमा जी पार्टी आहे ऐं असां उन जे फ़लसफ़े ते हलूं था ऐं हलंदा रहंदासीं। हाणे उन्हनि इहा जेका आहे सा जावेद दुरानी साहब खे बि मूंखां शिकायत हुजणु न खपे, जेके हुनखे ख़बर न आहे कंहिं छा चयो आहे उहो मूंखां पुछणु खपे सा त बाबा हीअ शइ मां ॿुधी आहे, इहा का शइ आहे, कहिड़ा हुनखे मुंहिंजे तरफ़ां शिकायतूं आहिनि, उहे मूंखां हुन पुछियूं ई कोन्हनि। वञी हुन पार्टीअ जे डिसिप्लिन जी भञकड़ी कई आहे। इहे पार्टी जो मसइलो आहे, इन में मां त का बि अहिड़ी ॻाल्हि कोन कई आहे, न का जीअं चवनि था त जेको आहे सो यरगमाल कयूं वेठा आहिनि, अहिड़ी त का ॻाल्हि कोन्हे। उहे बि मुंहिंजा भाइर आहिनि ऐं पार्टी जी ख़िदमत कयूं था ऐं इनशा अल्लाह ताला तव्हां ॾिठो हूंदो त हिन करोना जे हूंदे से सभु दोस्त जेके आइसोलेशन में हलिया विया आहिनि ऐं वञणु खपे, उहो बि ज़िंदगीअ जो मसइलो आहे, पर पोइ बि जेको आहे सो मां इहो बहितरु सम्झंदो आहियां त मां कंहिं हिते तालके लखीअ में मां त हलां पियो, ज़िंदगी मौत रब जे हथ आहे ऐं पंहिंजो। पर अहिड़नि कंहिं प्रोग्रामनि में का गमी शादी आहे त शादियूं त हाणे कोन्हनि, पर गमियुनि में उन्हनि सां ॾुख में शरीक था थियूं वञी। ऐं पहिरियों त बिलावल साहिब जो बि हुकुम हो त बाबा पंहिंजे हलकनि में घुमो, वरी हुन चयो त जेको आहे सो पंहिंजो थोरो पाण खे घर ताईं महदूदु रखो। सो अहिड़े नमूने सां उहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे, असां उन्हनि ते अमल कयूं था ऐं कारकुन मूंखे भाइर आहिनि मुंहिंजा। ऐं जेके जावेद बि मुंहिंजो भाउ आहे, पर हुनखे कंहिं ग़लति फ़हमीअ में अची इहा शइ कई आहे ऐं उहो हुन ग़लति कयो आहे। इहो जेको सिस्टम आहे इहो सॼो बिलावल चेयरमैन साहिबु असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ताईं इहा ॻाल्हि पहुची वई आहे। निसार खोड़े हिन ते नोटिस वरितो आहे। एजाज़ जखरानी साहिबु असांजो डिवीज़न जो सदर आहे, असांजो एडवाइज़र आहे हाणे CM जो, ऐं आबिद खान भए ताईं इहा ॻाल्हि पहुती आहे। हाणे इहो फ़ैसिलो जेको आहे असांखां शोकास थींदो आहे, थींदो पार्टी डिसिप्लिन आहे, उहो पार्टी पुछंदी। बाक़ी हीअं ज़ाती तौर ते मां हाणे बि जवाबु ॾियां आहियां पार्टी जे अॻियां, उन्हनि वर्करनि जे अॻियां। अच्छा साईं, हीअ जेको आहे सिर्फ़ु आगा जावेद न हुयो, पर तालकी गड़ियासीन जे तक़रीबन 10-12 UC जा हुते सदूर या जनरल सेक्रेटरीज़ बि हुआ। सभिनी जो मुतफ़िक़ इहो चवणु हुयो त जेके कमारिया साहिब आहिनि उहे बिल्कुलु असांखे रेस्पेक्ट ई नथा ॾियनि ऐं फ़ोन त जेको आहे कुझु आहे, पर जेकॾहिं कोई सलाह मसइलत आहे पार्टी जे हवाले सां या ॿिए कंहिं जेके मशवरा आहिनि, को अहिड़े क़िस्म जी का ग्रांट आहे त उन में बि असांखे ऑन नथा कनि, पर पंहिंजा ज़ाती जेके आहिनि मुलाज़िम या ज़ाती जेके पंहिंजा वास्ते वारा माण्हू उन्हनि खे ऑन कनि था। ॾिसो न, हिकिड़ी शइ हुन प्रेस कॉन्फ्रेंस में तव्हां बि ॿुधी आहे त असांखे पैसो नथो मिले, असांखे हीअ शइ नथी मिले। हाणे पैसो त मां त जेको आहे सो काथऊं ॾियां, जेको आहे सो अलाह पनाह ॾे मां MPA हुयुमि, एडवाइज़र हुयुमि, मां का अहिड़ी करप्शन करे न कई आहे, न कंदुसि। बाक़ी रहियो सुवाल इहो त जेका ख़िदमत आहे, जेको असां दोस्तनि जो कॾहिं बि को कमु आहे, रेवेन्यू जो कमु आहे, पुलिस जो कमु आहे, को जेको बि जाइज़ मसइला जेके हूंदा आहिनि, इहे सभु दोस्त वरी हितां उथी काफ़ी दोस्त मां वटि हिते आया। जेके यूनिटनि जा सदर हुया, जीअं अल्ताफ़ सुमरो साहिबु हो, असांजो
जुड़ेजो साहिबु हो, पंहिंजो ॿिया दोस्त काफ़ी हिते जेके आहिनि पंहिंजो आया त चई असांखे 4 अप्रैल लाइ घुरायो वियो हो ऐं जेको आहे पोइ उते वरी इहा प्रेस कॉन्फ्रेंस थी। 4 अप्रैल अहिड़ो ॾींहुं आहे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ॾींहुं आहे ऐं असां उनखे वॾे अक़ीदत एतिराम सां मल्हाईंदा आहियूं। ऐं जेको मां उते पंहिंजो अलाह वधाए पुराणो कारकुन आहे उन मल्हायो, मां उन में शरीक थियुसि। हेॾो हीअ प्रेस कॉन्फ्रेंस थी, मौक़ो न हुयो, हीअ कुदरती वबा आहे, बीमारी आहे, अहिड़ी शइ इहा न हुई। इहा पार्टी खे कमज़ोर करण जी कोशिशि आहे। बाक़ी मां कॾहिं बि कंहिं बि कारकुन खे मां तव्हांजे हिन चैनल जे तवसुस सां चवां थो त जाइज़ कमु हूंदो, जाइज़ मदद मां हर कारकुन जी कई आहे। मां त अजनबीअ जी बि कंदो आहियां, पंहिंजे इन्हनि पार्टीअ जे वारे जेके पीपल्स पार्टीअ जा कारकुन आहिनि मां उन्हनि जी कीअं न कंदुसि ऐं कंदो रहंदुसि इनशा ताला। हीअ जेका आहे हिकिड़ो जीअं मुंहिंजो कमु जेको हले थो तेज़ीअ सां, उन शइ खे ॾिसी हे कंहिं दुश्मन जेको आहे सो थ्रेट ॾिनो आहे त जीअं असां कम खां रुकजूं, पर कम खां ज़ुल्फ़कार कमारियो कॾहिं बि न रुकबो। असां जेको आहे सो पंहिंजो बिलावल भुट्टो जा कारकुन आहियूं ऐं इनशा ताला पोइ ते पेर न थींदो ऐं पार्टी सां गॾु आहियूं। जीअण मरणु मुंहिंजो पीपल्स पार्टीअ सां आहे। मां अॻु बि चयो आहे त टिकेटूं एडवाइज़रियूं कुझु बि मिले न मिले पूरी सिंध में ख़िदमत कई आहे पीपल्स पार्टीअ जी। इनशा ताला पीपल्स पार्टीअ प्लेटफॉर्म तां कंदासीं, बिलावल भुट्टो जे हुकूमत जेको शइ हूंदी उहा कंदासीं ऐं मरण जीअण असांजो पीपल्स पार्टीअ सां आहे। साईं जेका पहिरीं प्रेस कॉन्फ्रेंस थी उन खां पोइ जेको ज़िलाई सदर आहे उन बि नोटिस वरितो त अहिड़े तरीक़े सां जीअं की मधी जी शहर में अहिड़े क़िस्म जी प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे ऐं जावेद दुरानी जो बि तालुक़ मधी जी सां आहे, अवां बि मधी जी जा वॾा आहियो, त अवां फौरी तौर ते जेकर हिन शइ जो तव्हां नोटिस वठो आहे, उन्हनि खां फ़ोन करे घुराए को ॾुख सूर पुछो आहे, अहिड़े क़िस्म जी ज़हमत तव्हां न कई? साईं ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि, तव्हां पाण सीनियर सहाफ़ी आहियो, तव्हां ॾिसो था हिकिड़ी अचानक जेको आहे टीवी ते वञणो ऐं जेको आहे सो पंहिंजो मुंहिंजे ख़िलाफ़ु वञी प्रेस कॉन्फ्रेंस करणो, पहिरियों त इख़लाक़नि हो चवंदा आहिनि त बाबा असांखे हे तोखो ख़दशा आहिनि, इहे दूरि कर, मां न कयां हा त पोइ जेको आहे सो पंहिंजो हो टीवी ते वञनि हा या इहो पार्टी जे डिसिप्लिन जे ख़िलाफ़ु आहे। ऐं उहो त हो कंदा न साईं, उहो त पहिरियों मां कीअं कयां? हुननि जो त मुसलसल इहो चवणो त असां मुसलसल ज़ुल्फ़कार ख़ान खे पंहिंजे ख़दशनि जो फॉर एग्ज़ाम्पल जीअं टाउन चेयरमैन आहे नजफ़ ख़ान कमारियो, उहो बिल्कुलु असांखे रेस्पेक्ट नथो ॾिए ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे कमनि जे हवाले सां जेके थियनि था उते उन हवाले सां असांखे काई बि रेस्पेक्ट मतिलबु न आहे, कुझु बि न आहे, उनजी दांह ॾींदा रहियूं। ॾिसो न साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे त पहिरियों हुननि कादाननि या नजफ़ ख़ान उते टाउन जो चेयरमैन आहे, तव्हां ॾिसो था नेबिन जा केस हलनि था, उहा शइ त नजफ़ ख़ान हुन ते जेको अलाए कीअं कढंदा आहिनि पैसा, उहे त नथो कढी सघे, उहो हुन चयो बाबा मां न कढंदुसि। बाक़ी मदई जी ख़िदमत आहे, तव्हां पाण लोकल मदई जा आहियो, असांजा भाउर आहियो, तव्हां ॾिसो वञी हर घिटी हर इन में जेको आहे सो पंहिंजो तव्हां वेंदव त सफ़ाई तव्हां ॾिसो मदई में केतिरी आहे, हर घिटी लॻी वई आहे, को बि उन में रोक टोक न आहे त को हीअ कंहिं मुखालफ़ जी घिटी आहे, हीअ कंहिंजी घिटी आहे। उहो सभु जेके गलियूं आहिनि उहे टोटल पेवर ब्लाक सभु शइ उहा थिए थी। रही ॻाल्हि इहा, बाक़ी जेको आहे मां चवां थो त मां त जावेद मुंहिंजो भाउ आहे, मां अहिड़ी का आहे ई ॻाल्हि कोन्हे। बाक़ी काफ़ी ॻाल्हियूं पार्टी जे डिसिप्लिन जे ख़िलाफ़ु जावेद कयूं आहिनि, उहे इहे कयूं आहिनि, या कुझु इन्हनि में जेके दोस्त आहिनि, पर मां उहो उन्हनि सां हिसाबु कॾहिं बि न कयो आहे। अलाह जी महिरबानी आहे, मां पंहिंजा दोस्त, पंहिंजा पुराणा कारकुन, नवां कारकुन गॾे सॾे, हाणे जीअं जावेद दुरानी साहिबु चए थो कंदकोट जलसो हुयो बिलावल साहिबु जो, उन ते हे न हलियो, हे तालके जो पंहिंजो जनरल सेक्रेटरी आहे तालके गढ़िया सिंह जो, उन ते हे न हलियो। ऐं असां हिनखे चयोसीं बाबा तोखे वेगन खपे, कार खपे, जेका शइ सवारी खपे ॾियां, उन ते न हलियो। उनखां पोइ 27 डिसंबर ते असां 55 माण्हू जो कोच कयोसीं, जेके कोच कयासीं, हर कंहिं कया, 300 माण्हू शिकारपुर में वठी वञणा, उन में हिनखे ऑफर कयोसीं, असां सां न हलियो। आख़िरी ॾींहं ते अलाह वधायो पुराणो कारकुन आहे, उन खे जवाबु ॾेई छॾियईं त मां जेको आहे सो बाबा न हलंदुसि। असां पाण जेके आहिनि पंहिंजा दोस्त पुराणा नवां कारकुन खणी 27 डिसंबर ते रावलपिंडी वञी पहुतासीं, छो त असांखे पंहिंजे चेयरमैन जो हुकुम हो, असांखे हुते 300 माण्हू छा, पर असां 400 माण्हू, इम्तियाज़ शेख साहिबु हुयो, असां सभई आबिद ख़ान हुयो, बाबल ख़ान जन सभिनी सपोर्ट सभु खणी वञी उते पहुतासीं। डिसिप्लिन जी ख़िलाफ़ वर्जी त हिननि हमेशह पाण कई आहे। बाक़ी हाणे कॾहिं कॾहिं अहिड़ा मसइला थींदा आहिनि जो कोटेशनियूं ऐं इहे जेके अॻे सिस्टम हुया उहे बंदि थी विया आहिनि। हाणे माण्हू खे जेको आहे सो पंहिंजो अहिड़ी शइ त पंहिंजो चेयरमैन हुजे या पंहिंजो को ॿियो ऑफिसर हुजे, उनखां ज़ोर सां प्रेशराइज़ करे त इहा शइ असां नथा कराए सघूं। अलाह जी महिरबानीअ सां करप्शन न कई आहे, न कंदासीं, हथ साफ़ आहिनि, तॾहिं असां पंहिंजे घर वेठा आहियूं। ऐं न को असां ते को घणी दुश्मननि कोशिशि कई केसनि जुड़ाइण जी, पर उहा न थी सघी।
ऐं अॻिते बि अहिड़ी शइ न कबी इंशा ताला, अहिड़ी शइ न कबी जंहिंसां पीपुल्स पार्टीअ ते जेको आहे सो पंहिंजो दाग़ अचे, अहिड़ी शइ न कबी। साईं, जेके पार्टी वर्कर आहिनि या उहिदेदार, उन्हनि जो चवणु इहो आहे त असांखे ॾियनि न ठीकु या पैसा असांखे न, बल्कि को जेकर किथे कमु थिए थो, को टेंडर वग़ैरह या कोई तरक़ियाती कमु, असांखे मशवरो त करिणो आहे उन्हनि खे। घटि में घटि असां जेकर वञूं था उन्हनि खे चऊं था त सां जेका असांजी घिटीअ में कमु न आहे थियल, हिते कमु करायो, त इन क़िस्म जी काई बि रेस्पेक्ट न आहे, त मशवरो त घटि में घटि उन्हनि सां करे सघिजे थो। साईं इंशा ताला इहा जेका रहियल घिटी आहे इहा बि थींदी, इन ते मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि थी आहे। बाक़ी मूंखे त कुझु जेको आहे सो हिन महिल ताईं अञा हाणे जेके आहिनि पंहिंजो का चवनि था त कुझु ॾींदा, त हुन में तव्हां घिटियूं 9 करोड़ जावेद दुरानी साहिब जो त तव्हांखे मिलिया आहिनि पार्टी जे तरफ़ां तरक़ियाती कमनि जे हवाले सां, उहो छा मसइलो आहे? साईं ॾिसो, इहा ई त भुल आहे हिननि वीचारनि खे, अञा उहे स्कीमियूं घुरंदा आहिनि त बाबा जीअं MP आहे आगा सराज खान आहे या MNA आहिनि, उन्हनि खां स्कीमियूं वठंदा आहिनि। उन में त मुखालिफ़ MNA बि हूंदो आहे, उहो बि MP हूंदा आहिनि, सभिनी खे उहे स्कीमियूं वठंदा आहिनि। उहे स्कीमियूं जेके आहिनि जॾहिं थी आयूं, अञा उहे थी न आयूं आहिनि, उहे आयूं, उहे जॾहिं उहे DC वटि थींदियूं आहिनि, उहे सभु शइ जा मां जवाबु आहियां। उहे वेही हिननि खे पनो ॾींदा त बाबा हे स्कीमियूं आहिनि, हे दोस्त ॾिसो। उहे त असां इहे सभु ग़लति फ़हमी आहे न हिननि खे। अच्छा, हीअ जीअं माज़ी में जेको आहे मदई जी जेका पीपल्स पार्टी जी ऑफिस आहे, उन्हनि खे फाइनेंस आगा सराज खान कंदो रहियो आहे माज़ी में, ऐं हिन वक़्तु तव्हां चूंकि पीपल्स पार्टी में ज़िम्मेदार आहियो, छा तव्हां शहर में बि आहियो, त तव्हां उन्हनि खे कुझु फाइनेंस कंदा आहियो उन हवाले सां? न साईं, मां दोस्त मञनि या न मञनि, मां हर शइ जेको आहे हिते मदई जी जेका आहे, आगा सराज बि अलाह ख़ैर करे MP आहे हितां जो, ऐं हिन महिल स्पीकर आहे, वॾो भाउ आहे मुंहिंजो, साईं आहे मुंहिंजो, ऐं उहो बि हर सपोर्ट कंदो आहे। ऐं मां बि वसार जेका आहे, हाणे मां छा ॿुधायां दोस्तनि खे, बिल्कुलु मां कंदो आहियां, मां कई आहे ऐं कंदो रहंदुसि जेको मुंहिंजो हाल आहे। ऐं दोस्तनि हीअ जेका क़दम खयों आहे इहो न खणणु खपंदो हुओ। पहिरियों घटि में घटि मूंखे चवनि हा, का ॻाल्हि कनि हा त बाबा हे ख़दशा आहिनि, का शइ मूंखे ख़बर ई कोन्हे, त मुंहिंजे त दिलि में ई कोन्हे न, हाणे बि कोन्हे। उन्हनि जो चवणु इहो आहे त जेका मौजूदा गवर्नमेंट जेका पॉलिसी जोड़ी आहे राशन तक़सीम करण जे हवाले सां, उन में जेके कमेटियूं जोड़ियूं वयूं आहिनि, उन में बि हिकु त असांखे मशवरे में न खयो वियो, असां हेॾा सारा पार्टी छा ज़िम्मेवार माण्हू। ॿिए नंबर ते उन्हनि जी इहा बि आहे ॻाल्हि त माना किथे असांखे नाला जेको आहे कमेटियुनि में शामिल आहे, जिन में कुझु माण्हुनि, जंहिंमें तव्हांजी तरफ़ बि इशारा आहिनि या नजब खान जी तरफ़, त माना उन्हनि असांजा नाला लिस्टनि मां कढाया आहिनि ऐं पंहिंजा माण्हू रखाया। न ईअं न आहे साईं, उहो कमेटी DC साहिबु ठाहे पियो, उहा DC साहिबु ठाही आहे ऐं उहा DC वटि ई ठहियूं आहिनि। बाक़ी एतिरो ज़रूरु आहे त असां कंहिंजो बि नालो कटरायो कोन्हे। बाक़ी DC साहिब खे चयोसीं जेकॾहिं नाला रखो था त असांजा बि रखो। भला होॾे लखीअ में पंहिंजो असांजे चाहे गोश्त खाननि जा माण्हू बि आहिनि, पोइ मां उते न पियो कटरायां, उहे कटरायां त उन्हनि जा कटरायां न, उते भला लखी त मुंहिंजे पंहिंजो सियासी हिसाब सां मां उते आहियां न, पीपुल्स पार्टीअ में आहियां, हुकूमत आहे असांजी सिंध गवर्नमेंट, उहे नाला कटरायां। मां पंहिंजे पार्टी वारनि जा नाला छो कटराईंदुमि। बाक़ी एतिरो ज़रूरु आहे त असां बि चयोसीं त बाबा नोटेबल्स जेकॾहिं रखो था त हर यूनियन काउंसिल में असांजा बि नोटेबल्स आहिनि, उहे बि जेके आहिनि जेके आहिनि दोस्त उहे बि हुजनि, ऐं असांजो बि हिकु माण्हू रखो त जीअं हिकिड़ो उन्हनि जी बि इज़त थिए। जेको आहे जेकॾहिं रखो था, नथा रखो वञी तपेदार विराइनि था त इहा अञा बहितर ॻाल्हि आहे। मां त इन जे पोइ मीटिंग विरासत वारीअ में बि न वियुमि, इन करे न वियुमि DC साहिब वटि बि, त मतां हिन में का उहो ग़लति ॻाल्हि थिए, माण्हुनि खे न ॾेई सघूं, हिकिड़ी ख्वारी थिए, उन शइ जे करे त मां त इन्हनि शयुनि खां थोरो परे रहंदो आहियां। कोरोना जी मौजूदा सूरत हाल सबबि ग़रीब तबिको इंतिहाई परेशान आहे, ऐं जेको आहे सिर्फ़ु गवर्नमेंट लॉकडाउन जो ऐलान कयो आहे माण्हुनि खे अंदरि बंदि करण जो। बाक़ी जेको आहे अंदरि माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां हिन वक़्त ताईं पीपल्स पार्टी सिर्फ़ु ऐलाननि ऐं ॻाल्हियुनि जे बजाय को अमली क़दम नज़र न आयो आहे। अवां छा था चओ? साईं हाणे पंहिंजो तव्हां अमली कमु राति खां वठी ॾिसंदव, इनशा ताला जेतिरो बि राशन आहे उहो अचे थो। ऐं असां CM साहिब खे जेको आहे अर्ज़ु बि कयो बि आहे, हाणे बि कंदासीं त ॿियो पोर्शन बि ॾिए। बाक़ी हीअ जेका वबा आहे इहा पूरी दुनिया में आहे, बीमारी जेका आहे पूरी दुनिया में आहे ऐं तमामु हिकिड़ी ख़राबु बीमारी आहे। ऐं असांजे CM जेके एफर्ट्स वरिता उहे सिर्फ़ु पाकिस्तान में नथो सराहियो वञे, पर ॿियनि मुल्कनि में बि सराहियो आहे त CM सैयद मुराद अली शाह तमामु सुठा क़दम खयां आहिनि। हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकु बि त असांजो मुल्क ग़रीब आहे, असां वटि गुरबत घणी आहे। असांजे जेको आहे सो पंहिंजो हिन में असांखे CM साहिब खे अञा सपोर्ट करणी पवंदी, छो त हाणे जेके हे जीअं आया आहिनि राशन,
इहे अलाह करे ग़रीब माण्हुनि ताईं पुॼनि। हाणे जीअं रेंजर्स बि घुराई अथऊं, इहा बि असां ई सलाह ॾिनीसीं त उहे हुजनि ऐं जेके लिस्टियूं ठहियूं आहिनि उहे उते पुॼनि। ऐं ॿियो पोर्शन बि चवनि था, जेको अॼु मूंखे ख़बर पई आहे त अञा जेके ॿिया बि जेके कुझु बाचका वाचका खाधे पीते जा ईंदा, ऐं असां बि CM साहिब खे अपील कंदासीं त उहे जेके अचनि। माण्हुनि खे जी ज़िमेवारी आहे असां ते, सिंध गवर्नमेंट ते, त असां उन्हनि खे जे लॉकडाउन कयो आहे त उन्हनि जो बि भलो आहे इन में ऐं असांजो बि भलो आहे। त असांजो भलो इहो थींदो त असां उन्हनि खे राशन पुॼायूं, हक़ी माण्हूअ ताईं पुॼायूं। बाक़ी हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि ख़राबु थी आहे न, हाणे तव्हां ॾिसो न, जिते वञो यूनियन काउंसिल में त 1400 1500 माण्हू नाला था लिखाइनि, ऐं उहे माण्हू नाला था लिखाइनि जेके ख़ुशि आहिनि, सरहंदीअ वारा आहिनि। ऐं ॿ शयूं आहिनि, हिकु त म्यूनिसिपल में सख़्तु ज़रूरत आहे, टाउन कमेटियुनि में सख़्तु ज़रूरत आहे, छो त उते मज़दूर आहे। हे जेके दीवाननि वटि एसोसिएशन में रोज़ डेली वेजिस वारा, उन्हनि खे सख़्तु ज़रूरत आहे। ड्राइवर चुंगचीअ वारा आहिनि, वेगननि वारा आहिनि, सेलरनि जा, राइस मिलनि जा मज़दूर आहिनि। इहे टाउननि में जेके वॾनि सिटियुनि में आहिनि, उन्हनि खे तमामु अहम ज़रूरत आहे। ऐं उहा असां CM साहिब गुज़ारिश था कयूं त बि हिकिड़ो अहिड़ो असांजे ॿीहर मोकिलिनि जीअं उन्हनि ताईं पुॼनि। राति खां वठी हलणु शुरू थियो आहे ऐं यूनियन काउंसिलनि सां इंतिहाई नाइंसाफ़ी आहे जो उन्हनि खे सिर्फ़ु 70 कटो सॼी यूनियन काउंसिल में उहे कीअं विराईंदा, इहा वॾी नाइंसाफ़ी आहे। हीअ साईं जेको आहे त ॿियनि टाउननि में ॿुधण में आयो आहे, गढ़िया सीन, लखी या शिकारपुर में काफ़ी सारियूं एफर्ट्स कुझु सोशली माण्हुनि पंहिंजे तौर ते बि कयूं आहिनि, ऐं टाउन जे तरफ़ां म्यूनिसिपल जे तरफ़ां बि थियूं आहिनि, पर मदेजे में हिन वक़्त ताईं काई बि माना अमली तौर ते कुझु न थी सघियो आहे। न, मदेजे में साईं थियो आहे, पर उनजो फ़ोटो सेशन न थियो आहे। उहो बिल्कुलु कयो आहे। अमीर मुंहिंजो नंढो भाउ आहे, या पंहिंजो मां नाला उन्हनि जा नथो खणा, ॿिया बि दोस्तनि उन्हनि उन में कयो आहे। ऐं इनशा ताला हे अॼु विराइजे थो, जेको सरकार ॾिए थी सिंध सरकार, उहो लखीअ में बि थियो आहे ऐं हिते बि हाणे विराईंदा हूंदा, मुंहिंजे ख़्याल में टाइम थी वियो आहे। ऐं उनखां पोइ जेके दोस्त बचंदा, तव्हां बि असांजा भाउर आहियो, तव्हां बि असांखे उहो सपोर्ट कयो इन में, त असां CM साहिब खां गुज़ारिश करे ॿियो बि हिन एरिया जे लाइ वठूं। पर यूनियन काउंसिलनि जो मुंहिंजो वरी बि इहो चवणु अथनि त यूनियन काउंसिल में घटि में घटि 500 कटो ॾियनि, छो त हुते ॿारहाड़ी जा माण्हू आहिनि, उन्हनि ताईं 500 कटो फी यूनियन काउंसिल में वेंदो, तॾहिं उन्हनि जो पूराव थींदो। 75 या 100 कटो सॼी यूनियन काउंसिल में 20,000 जी आबादीअ में 100 कटो कीअं विराईंदा। ऐं टाउन कमेटियुनि में ऐं म्यूनिसिपलनि में त हूअं ई जेको आहे कुझु ॿिया दोस्त बि उन्हनि खे सपोर्ट कनि था, पर अञा ज़रूरत आहे। मां CM साहिब खे गुज़ारिश कंदुसि तव्हांजे हिन चैनल जे थ्रू त अञा जेको आहे सपोर्ट कनि, ऐं मां उन्हनि तव्हां दोस्तनि खे असांखे बि अलाह हिदायत ॾिए त असां सही ग़रीब ताईं, सही माण्हूअ ताईं पहुचाए सघूं। ऐं इनशा ताला तव्हांजो सुठो चैनल आहे, हिन चैनल जे थ्रू मां सभिनी दोस्तनि खे जेको आहे गुज़ारिश कंदुसि त सही नाला लिखारायो, ऐं सही ग़रीब जेको आहे, जंहिं ग़रीब खे वेलो वेहे थो ऐं वेलो खाए थो, उन जे लाइ ॾाढो प्रॉब्लम आहे। ऐं मां पूरी कोशिशि कंदुसि त इनशा ताला सभिनी दोस्तनि ताईं जेको आहे मटीरियल पुॼे। जेको मदेजे में हिन वक़्तु मटीरियल डिस्ट्रीब्यूट कयो वञे तो तव्हांजे बिकॉल त थोरो असांखे ॿुधाईंदो त उन में छा छा आहे ऐं केतिरनि माण्हुनि खे माना केतिरा थेला तयारु कया? मदेजे में जेको आहे सरकारी जेको इहो आयो आहे, मां सम्झां थो त उन में 70 कटो आहे वार्ड ते, 5 वार्ड आहिनि, 70 कटो आहे। उन में 10 किलो अटो आहे, जेका मूंखे ख़बर पई आहे, मां ॾिठो कोन्हे, माॾे जेको DC साहिब जन ॿुधाइनि था, 10 किलो अटो आहे, की 4-5 किलो चांवर आहे, ऐं को गेहु आहे खाइण वारो, का दालियूं आहिनि 2 क़िस्म, ऐं चांहि पती आहे या को अहिड़ो सिस्टम आहे जेको आहे उहो जेको आहे हिन में आहे। इहो जेकॾहिं सही ग़रीब ताईं पहुचे त हुनजो 2-4-5 ॾींहं हली सघे थो, वरी तेसि ताईं अलाह कंदो ॿियो बि अची वेंदो, त उन्हनि खे सपोर्ट कंदासीं इनशा ताला। ॿियो त अक्सर असांजा शहरी चवनि था त कोरोना वायरस आहे ई कोन, या हरूभरू जी प्रोपेगेंडा आहे, ऐं माण्हुनि खे माना आलमी हिकिड़ी साज़िश आहे, ऐं माण्हू परेशान कया वञनि था, जेके मथियां माण्हू आहिनि पंहिंजा मफ़ादात हासिलु करण जे लाइ। उन हवाले सां तव्हां पब्लिक खे छा मैसेज ॾींदो? साईं, मां पब्लिक खे मैसेज ॾींदुमि, तव्हां दोस्तनि खे बि मैसेज ॾींदुमि, लोगा आहिनि तव्हांखे या जेके हथ में आहिनि इहे शयूं, तव्हां वटि त सफ़ा मां ॾिसां ई कोन थो त कुझु ई न आहे। साईं, ज़रूरु हिन जो ख़्यालु कयो, हीअ कुदरती वबा आहे, हिन में रोज़ानी अमेरिका में 1400 माण्हू मुआ आहिनि, स्पेन ॾिसो, इटली ॾिसो, ईरान ॾिसो, त हाणे पाड़ेसरी मुल्क आहिनि। असांजे पंहिंजे पाकिस्तान में जेको आहे सो ट्रांसफर थियणु शुरू थी वई आहे माण्हूअ खां माण्हूअ में। अॻु में त चऊं पिया ॿाहिरियां माण्हू आहिनि, सो ख़ुदारा इन शइ खे मज़ाक़ न सम्झो। हे जेको CM साहिबु तव्हांखे बार बार अड़ियूं थो करे, असांजो बिलावल साहिबु तव्हांखे हर हर चवे थो, असां बि तव्हांखे हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त थोरो साबुण वधीक, लाइफ बॉय साबुण आहे, डिटोल साबुण आहे, ऐं जेको आहे हथनि ते कवर चाढ़ियो, जा नक ते जेको आहे सो इहे शयूं ॾिसो। ऐं बीमारी हिन में भॼी न वञो। तव्हां जेकॾहिं कंहिंखे ज़ुकाम जा अमालतूं आहिनि त तव्हां अचो असां वटि, त असां तव्हांखे सुठे नमूने सां इलाजु करायूं,
इन शइ जो इलाजु आहे, इन जो सिर्फ़ु इलाजु इहो ई आहे त तव्हां 4 फुट परे वियो, आइसोलेशन में तव्हां हलिया वञो ऐं जेको आहे सो पंहिंजो इहे शयूं जेके आहिनि इन जो इलाजु इहो ई आहे। ऐं ॿिए नंबर में जेको आहे इन जो तव्हां कंहिं हिकिड़े भातीअ खे थिए थी त उहो पूरी फैमिलीअ खे थी थो वञे। ऐं इन में मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि हिते ख़ासि करे डिस्ट्रिक्ट शिकारपुर खे, गढ़ी यासीन लखी जा जेतिरा बि आहिनि दोस्त या जेके हे तव्हांजे थ्रू जेके ॿुधनि था त इनखे बीमारीअ खे मज़ाक़ न सम्झो। हीअ बाक़ाइदे वॾी हिकिड़ी ख़ुदा जे तरफ़ां तव्हां निमाज़ा पढ़ो, अलाह साईं खे ॿाॾायो, सभु गॾिजी जेको आहे सो अलाह साईं खे ॿाॾायूं त हीअ असां वटि अलाह करे वञे। असांजो ग़रीब मुल्क आहे, असां हिनखे बर्दाश्त जेको आहे सो जेकॾहिं ॿियनि मुल्कनि में जीअं शुरू थी वई आहे असां बर्दाश्त न करे सघंदासीं, कंट्रोल खां ॻाल्हि चढ़ी वेंदी। इन जेको आहे सो अलाह जे नाले ते अलाह जी इबादत कयो ऐं पंहिंजो ख़्यालु कयो। वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम असांखे सचाई न्यूज़ खे ॾिनो, तव्हां लाइ वॾी वॾी तव्हांजी महिरबानी। तव्हां हिन असांखे ख़ुशी थींदी तव्हांजो चैनल हिते सॼी पंहिंजो एरिया सभु दोस्त ध्यान सां ॿुधनि था ऐं उन्हनि दोस्तनि खे मां वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो ऐं जेको आहे सो पंहिंजो ॿचड़नि जो ख़्यालु कयो। ऐं ग़रीब मुल्क ज़रूरु आहे, ज़रूरु कोशिशि कंदासीं। बाक़ी असां वटि सिंध में जेको राशन या जेका शइ बि आई अथव इहा सिंध गवर्नमेंट ॾिनी आहे, असांखे वफ़ाक़ कुझु कोन ॾिनो आहे ऐं इनशाला ॾींदासीं, ख़िदमत कंदासीं तव्हां दोस्तनि जी। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।